सांगड़ मां ख़बर ॾींदा हालत सांगड़ वेझो ॻोठ नवकोट स्टाफ वासी पोरत अब्दुल हकीम बुर्दी सांगड़ पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतजाज कंदे पोरत अब्दुल हकीम बुर्दी ॿुधायो त SHO सांगड़ गुलज़ार मरी बुढल मला बिना जवाज़ मुंहिंजे पुट अब्दुल्ला ऐं शोटर सिद्दीक बुर्दी खे गिरफ़्तार करे नामालूम हंध मुंतकिल करे लिकाए छॾिया आहिनि। हिननि वधीक चयो त SHO सांगड़ गुलज़ार मरी मुंहिंजे पुट खे आज़ाद करण जा 2 लख रिश्वत घुरी रहियो आहे। न ॾियण जी सूरत में मुंहिंजे पुट खे कूड़ो मुक़ाबिलो ॾियाराए हाफ़िराई जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन चयो त मां हिकु मिसकीन पोरत आहियां, मूं मिसकीन वटि 2 लख किथां अचनि जो SHO खे रिश्वत ॾियां। हिन IG सिंध ऐं SSP सांगड़ खां नोटिस वठी मामले जी जांच करे मुंहिंजे पुट खे आज़ाद कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।